अच्छा ॿियो भला छो था माना जेको हिकिड़ो मशहूरु असां में हिकिड़ी परसेप्शन आहे आवाम में त उहा यूनियन काउंसिल जा जेके चेयरमैन आहिनि उन्हनि खां माना इहे बंगला जेके आहिनि कुझु हिसो पती वठनि था उनजे करे वीचारा माना मुंझल आहिनि ऐं कुझु परफॉर्मेंस बि नथा ॾेई सघनि आहे छा अहिड़ी का ॻाल्हि? न अहिड़ी का ॻाल्हि न हर भरो जो मां कंहिंजे लाइ चवां त हर भरो की बंगलो वठे थो या हे हर भरो कंहिंजे लाइ ग़लति न चइबो आहे। अच्छा माना जेके बि चेयरमैन आहिनि यूनियन काउंसिल सभु फ्री हैंड आहिनि? बिल्कुलु फ्री असां त फ्री आहियूं। त सफ़ाई न करे सघनि था न वरी कपिड़ो सुबुह जो अची खाइण हाणे को हीरो नी उछले जो आहे को हाणे उहो असल शइ उहा आहे हुनजे करे को कपिड़ो पियो हाणे वॾो इशू त कोन्हे को ॿियो कोई गंदगी हिते ऑफिस में उछले त पटे हलो भाई कहिड़े कम जो आहे? उहो हाणे जी कोताही आहे खणी ॿाहिरि उछलणो हुयो बाक़ी हाणे कोई एॾो इशू त कोन्हे को एॾी गंदगी या पटे वालो ईअं चई सघे थो त मां स्वीपर न आहियां या ईअं थो चवे? न ईअं छो चवंदो हर भरो मां हुननि ते छो चवां हुनजे लाइ अहिड़ो को इशू न आहे। हाणे को खणी उछलियो आहे को कपिड़ो पियो आहे त एॾो वॾो इशू त कोन्हे यार। 11 मुलाज़िमनि में केरु केरु नाला त हाणे न नाला न डेज़िग्नेशन माना 4 क्लार्क हूंदा 2 चौकीदार ईअं बिल्कुलु कुझु क्लार्क आहिनि सेक्रेटरी आहे ऐं घणा क्लार्क चौकीदार आहिनि तक़रीबन 11 मुलाज़िम आहिनि। उहो ठीकु आहे सर माना क्लार्क घणा आहिनि मिसाल? 3-4 क्लार्क आहिनि। 3-4 हलो 4 क्लार्क थी विया हिकु सेक्रेटरी 5 ॿियो को चौकीदार आहे हिकु चौकीदार 6 हा ऐं ॿ 3 पटे वाला आहिनि 2-3 पटे वाला आहिनि। ॿुधायो था पिया त 10 लख बजट आहे मिसाल आहे को लख तव्हांजी पंहिंजी यूनियन काउंसिल जी बि त हूंदी न जेको आमदनी? यूनियन काउंसिल जी आमदनी थोरी आहे माना तक़रीबन 35 खां 40 हज़ार थींदी आहे कुझु महीना। जेकॾहिं असां लॻायूं 50,000 50,000 उहो माना जेकॾहिं त उन मां 8 लख विया पघारुनि में बाक़ी तव्हां 2.5 लख कीअं ख़र्चु कंदा उहो थोरो न 50,000 बि न आहे न तक़रीबन 40,000 जे अंदरि जेके आमदनी थिए थी। हलो ठीकु आहे सर 2,40,000 तव्हां कीअं ख़र्चु कंदा? सही शइ सां तव्हां ॿुधायो त तव्हां अॻ में ज़िले काउंसिल जा मेंबर बि रहिया आहियो माज़ी में ऐं हाणे जेको आहे हिन टेनवर में तव्हां यूनियन काउंसिल जा चेयरमैन थियो त चेयरमैन असां बाज़ारि ॾिसूं था पिया त यूनियन काउंसिल जी पहिरियां ₹1,00,000 बजट हुई पोइ 2 लख थी शायदि 5 लख थी हाणे 10 लख थी वई आहे तॾहिं बि माना साॻी सूरत हाल लॻी पई आहे कंहिं बि यूनियन काउंसिल में कंहिं क़िस्म जी का परफॉर्मेंस माना नज़र कोन थी अचे। चेयरमैन साहिबान जेके आहिनि उहे ख़ुदि माना मायूस ऐं कन्फ्यूज़ नज़र था अचनि उन्हनि जेका एक्टिविटीज़ माना नज़र कोन थी अचे उन्हनि जे चेहरनि ते का मुर्क नज़र नथी अचे छा वजह आहे? बिस्मिल्लाह रहमान रहीम। सभ खां त मां तव्हांजो शुक्रियो अदा कयां थो त चवां तव्हां आया ऐं मूंखां हाल अहिवाल वरितो त माना छा इशूज़ आहिनि केतिरा कम थियनि था या कहिड़ा मसाइल आहिनि। जीअं त असांजी यूनियन काउंसिल रखणु माना हिकिड़ी अॻ में प्रोपोज़ल वियल आहे तव्हां पाण ई चयो मथे वियल आहे बिल्कुलु सरदार ज़ुल्फ़िकार ख़ान एफर्ट्स वरिता हुया ऐं ॿिया बि सियासी नुमाइंदा आहिनि उन्हनि बि एफर्ट्स वरिता असांजा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि। ऐं जीअं त असांजी यूनियन काउंसिल हिन वक़्तु हीअ जेकी हली रही आहे यूनियन काउंसिल हिन वक़्तु माना ॿाराड़ी जे हिसाब सां हली रही आहे। जीअं त हिन वक़्तु शहर काफ़ी वॾो थी चुको आहे तालकी गढ़िया सिंध जो त 3 नंबर शहर ई बिल्कुलु आहे ऐं ज़िले ते बि मां सम्झां थो 4थे 5 नंबर ते ज़रूरु 5-6 नंबर ते अची वेंदो मुंहिंजे अंदाज़े मुताबिक़। जीअं त हिन वक़्तु काफ़ी शहर में इलाही मसाइल आहिनि असां पंहिंजे तरफ़ां एफर्ट्स वठी रहिया आहियूं सफ़ाई सुथराईअ ते असांजो वधीक फोकस आहे ऐं जेको बि शिकायत करे थो को बि माण्हू आहे मुसलसल हिते मां वेंदो आहियां पंहिंजी ऑफिस में जेके बि मसिलो हूंदो आहे असां कोशिशि कंदा आहियूं प्रायोरिटी बुनियाद ते हुनजो हल कराईंदा आहियूं। ऐं मिसाल सपोज़ आहे तव्हां कहिड़ा मसइला हल कया आहिनि? हाणे सफ़ाई आहे मेन नाले जी खाटी मां कराई आहे अॻ में बि कराई आहे हाणे बि मां जेको आहे मां उनजी खाटी खणाई आहे ऐं कुझु अञा थोरो रहियल आहे उनजो थोरो अञा सफ़ाई उनजी थींदी शहर जी बि अंदरि मां सॼी खाटी कराई आहे ऐं काफ़ी क्रास जेके आहिनि उहो ख़तमु थियल हुया उहे मां नए सर उहे ठाराया आहिनि शहर में अंदरि ठाराया आहिनि कुझु माना जेको आहे जेको तव्हां आयो नाके खां उतां बि मां क्रास ठारायो आहे मेन ऐं जेके बि मसइला आहिनि थोरो सर माज़रत सां इंतिहाई माज़रत सां छो साहब माना जेको आहे हाणे तव्हांखे 2-2.5 साल माना चेयरमैन थींदे थिया हिन मुंहिंजो जेको आइडियो आहे त उन में तव्हां थोरो हिकिड़ो मिनिमम माना हिकिड़ी फिगर ॾियो त तव्हां क्रास माना घणा ठहिराया हूंदा हिन पूरे टाइम पीरियड में। हिकु त थी वई नाले जी सफ़ाई ऐं ॿियो जेको आहे तव्हां क्रास जेकॾहिं कराया आहिनि त उहे जी फिगर त ॾियो न।
तक़रीबन मां सम्झां थो साईं 15-16 मां किरा त ठाराए चुको आहियां, अञा बि वधीक हूंदा घटि न हूंदा। ऐं ॿियो त डेली वेजिस ते मुलाज़िमनि जो असां वटि ॾिसो न उनजो बर्डन बि त आहे न, 11 मुलाज़िमनि ऐं 4 पेंशनर आहिनि, प्लस में सफ़ाई वारा असां 5-6 मुलाज़िम अलॻि आहिनि, ऐं ॾियारीअ ते वरी इज़ाफ़ी जेकॾहिं बर्डन हूंदो आहे त उहो अलॻि घुराईंदा आहियूं। उहे बि हिन वक़्तु तक़रीबन 8 लखनि जे अंदरि असांजी पघार थी त उन हवाले सां बाक़ी जेके पैसा बचनि था ऐं कुझु थोरी शहर मां अगरि माना शोएब साहब तव्हां जो की ऑनेस्ट माण्हू आहियो, सियाल बिरादरी हितां जी माना लिखियलु पढ़ियल बिरादरी आहे ऐं हितां जी माना ऑनेस्ट ईमानदार तौर ते बि जेको आहे उन्हनि जी हिकिड़ी क्रेडिबिलिटी आहे त उहा हिकिड़ा शऊरवंद माण्हू बि आहिनि, सोशल माण्हू आहिनि, आवाम जो दर्द ऐं फ़िक्र रखंदा आहिनि। तव्हां ॿुधायो था पिया त 10 लख बजट आहे, मिसाल आहे को लखु तव्हांजी पंहिंजी यूनियन काउंसिल जी बि त हूंदी न जेको आहे यूनियन काउंसिल जी आमदनी थोरी आहे, माना तक़रीबन 35 खां 40 हज़ार थींदी आहे कुझु महीना। जेकॾहिं असां लॻायूं 50,000 त 50,000 उहो माना जेकॾहिं त उन मां 8 लख विया पघारुनि में, बाक़ी तव्हां 2.5 लख कीअं ख़र्चु कंदा उहो थोरो न 50,000 बि न आहे न, तक़रीबन 40,000 जे अंदरि जेके आमदनी थिए थी। हलो ठीकु आहे सर, 2,40,000 तव्हां कीअं ख़र्चु कंदा? उहो त ॾिसो न साईं, असांजो सफ़ाईअ ते वधीक इन ते फोकस हूंदो आहे, ऐं जेको आहे सो कुझु शहर जा मेन क्रॉस आहिनि ऐं जेको आहे सो ऐं बाक़ी कुझु ज़रूरु महीने ते 2.5 लख 2,40,000 आहिनि नी, को 6 महीने थोरा ई आहिनि, 2.5 साल तव्हांखे थिया आहिनि। 2.5 साल थिया त पहिरियों साल त बजट हुई कोन न, त ख़र्चु छा कयूं, उहे मुलाज़िमनि खे ॾींदा हुआसीं, सिर्फ़ु मां सिग्नेचर कंदो हुयुसि ऐं मुलाज़िमनि खे उन्हनि जी कटौती मां न पहिरियां कई आहे न हाणे ई कयां थो, उन्हनि खे मां पंहिंजो उनखे मुआवज़ो ॾींदुमि। उन कटौती जी ॻाल्हि नथा कयूं सर, तव्हां पघारूं ॾेई करे 2.5 लख सेविंग थी न, हाणे 2.5 लखनि जी सेविंग जो तव्हां घटि हलो जेकॾहिं पहिरियां 2-3 महीना न 2 साल त थिया हूंदा, 2 सालनि में माना जेकॾहिं तव्हां 2 लख महीने ते किथे थो ख़र्चु थिए? शहर ते वधीक शहर ते त कुझु प्लस कुझु ॻोठ बि आहिनि, उन्हनि खे बि त असां थोरो घणो मैनेज कंदा आहियूं, उन्हनि जी सफ़ाई सुथराई जो हूंदो आहे उन ते बि असां कमु कयूं था। हलो ठीकु आहे सर शोएब साहब, माना तव्हां इहो ॿुधायो महिरबानी करे मूंखे त हिते जेके मुलाज़िम तव्हां 12 था ॿुधायो, 11 मुलाज़िम आहिनि, 4 पेंशनर आहिनि। ठीकु आहे सर, त 11 मुलाज़िमनि में केरु केरु नाला त हाणे न नाला न डेज़िनेशन, माना 4 क्लार्क हूंदा, 2 चौकीदार, ईअं बिल्कुलु कुझु क्लार्क आहिनि, सेक्रेटरी आहे ऐं घणा क्लार्क चौकीदार आहिनि, तक़रीबन 11 मुलाज़िम आहिनि। उहो ठीकु आहे सर, माना क्लार्क घणा आहिनि मिसाल? 3-4 क्लार्क आहिनि। 3-4 हलो 4 क्लार्क थी विया, हिकु सेक्रेटरी, 5 ॿियो को चौकीदार आहे, हिकु चौकीदार, 6 हा, ऐं 2-3 पटे वाला आहिनि। 2-3 पटे वाला आहिनि, माना 3 पटे वाला चऊं। साईं शोएब साहब, माना जेको आहे त मां तव्हां खां हिकिड़ो अर्ज़ु करणु चाहियां, 3 पटे वाला आहिनि हिन ऑफिस खे सफ़ाई जे लाइ, उन्हनि जी पघार त तव्हां ऑलरेडी ॾियो था, माना सेविंग खे बि छॾियो, जिते बि ख़र्चु थिए थी त तव्हां कॾहिं बि अहिड़ी पंहिंजी ऑफिस जी चौगिर्द या तव्हां मुआइनो कयो आहे? तव्हां हलो त तव्हांखे असां मुआइनो करायूं। ऑफिस जो ॾिसो न, पहिरियां त ऑफिस में तक़रीबन 3 फुट खनि रही आहे, हुन में भरा ई कोन, हुन मां भरा विझरायो आहे, ऑफिस में बि कमु करायो आहे, अञा बि कुझु जेको आहे इहो कमु उनजो बि कराईंदासीं। उहो ठीकु आहे सर, माना हे तव्हां ॾिसो त सही न, हिते दीवारनि खे माना इहो लॻो पियो आहे, उॾाई खाधी पई आहे, हिते साम्हूं ॾिसो त दरनि ते ॼारो लॻो पियो आहे, हिते तव्हां ॾिसो त इंतिहाई गंदगी, अलाए हीरोइननि जा अलाए हुननि जा कपिड़ा माना लथा पिया आहिनि, हिते पिया आहिनि, मां हिते ॾिसी मूंखे हैरानी वठी, हिते ही 3 पटे वाला कनि छा था सर? असल में जेके तव्हां कपिड़ा ॾिठा न, असल में इहे मुलाज़िम आहिनि, कुझु हिते रहंदा आहिनि, जेके सफ़ाई वारो अमलो आहे न असांजो, उहो कुझु हिते बि रहंदा आहिनि मुलाज़िम, ॿियो हीरोइन वीरोइन हिते ऑफिस में को बि कोन्हे को, उनजे करे तव्हां कपिड़ो वग़ैरह ॾिठा हूंदा। साहब माना जेको आहे तो हिते अचूं था, पहिरियां सभु 3 पटे वाला आहिनि, मिसाल आहे जेको आहे तो अलाए कैमरा खे थोरो वेझो त कर न सर, ॼारो ॾिसो त न थोरो माना जेको आहे तो हिनखे ॾिसो, हीअ जेका हेॾे ॾिसजो सफ़ाई सुथराई जे हवाले तव्हां वरी अचो त माना थोरो हेॾे मां तव्हांखे ॾेखारियां, हे बि ऑफिस माना जे साम्हूं जेको आहे मुलाज़िम रहनि था न, मानी टिकी उहो कनि था न वीचारा,
मुलाज़िम सफ़ाई वारा असां रहनि था न हुनजी करे हे कपड़ा बाल्टी को अंदर कहीं सलीके था रखी सघनि जा ऑफिस जो आहे इधर टे पटे वाला आहिनि सर, टे पटे वाला आहिनि, पघार खणनि था पूरी उन्हनि जी, तव्हां रुपयो नथा कटियो। हे मुंहिंजे ख्याल में जेकॾहिं टोटल ऑफिस जो असां जेकॾहिं चौधारी असां अगरि हिन जी माप कयूं टुकरे जी, त इहा माप वञी माना 3000 फुट थींदी बि छा? हा तक़रीबन ओतिरी थी 3000 2.5 3,000 थी वेंदी। हा ईअं थी बिल्कुलु थी वेंदी। उनजी टे पटे वाला उन्हनि खे ॿाहिरियों कमु त न आहे, नालनि जी सफ़ाई त न कंदा। इहो उन्हनि जो इहो आहे त हिनखे खणणु उछलणु खपंदो ॿाहिरि। शोएब साहब माना ॿियो असां इहो था सिर्फ़ु सम्झणु चाहियूं न त तव्हां ठीकु आहे बजट तव्हां ख़र्चु कयो था, शहर खे बि माना जेको आहे तो उनखे तव्हां परफॉर्मेंस कयो था। असां था चऊं त हिते जॾहिं मुलाज़िम माना मौजूदु आहिनि उहे सॼो ॾींहुं वेठा आहिनि जंग जॻह ते चाढ़े, त उहे या त उहे पघार तव्हां नथा ॾियोनि या कमु नथा करायो न, त उनजी वजह था पुछणु चाहियूं। पघार मां कंहिंजी रुपयो पहिरियों कटी आहे न हाणे ई कटींदुमि। पघार ॿिन्ही जो हक़ु आहे, हक़ु तलफ़ी असां न कई आहे। इनखे थोरो रंग भंग कराईंदासीं इनशाला। ॿीहर ईंदव त तव्हांजे ऑफिस जो माहौल चेंज नज़र ईंदो इनशाला। तव्हां असां भला आहियूं त पाड़े जा हिक ॿिए सां, भला तव्हांखे नज़र ईंदो न कमु। भला अञा टाइम टेन्योर आहे न, उहो कमु कंदासीं। हे अॻ में बि ॾिसो न ठारायो त अॻ में केॾो हेठि हो, तव्हां पाण ॾिठो त हिन में भरा केॾो पियल आहे। उहा हक़ीक़त बि ॾिसो नी तव्हां। बिल्कुलु, त तव्हां जेको आहे त साईं अच्छा उन सां गॾोगॾु शोएब साहब हाणे आईंदा जे लाइ तव्हां ॾखणनि में छा तव्हांजो प्रोपोज़ल आहे, माना तव्हांजे ख़्याल में छा चैलेंजिस आहिनि? हा भई चैलेंजिस त इलाही आहिनि। शहर खे इलाही शयुनि जी ज़रूरत आहे। क्रिकेट ग्राउंड जी ज़रूरत आहे, लाइब्रेरी जी ज़रूरत आहे, ऐं ॿियूं खोड़ अहिड़ियूं शयूं जिन जी ज़रूरत आहे। पब्लिक पार्क हुजे। ठीकु आहे सर, माना हिन वक़्तु तव्हां पंहिंजी बजट में मसलन कुझु आइडियो रखियो हूंदो न, त हाणे मां 5 महीननि जी सेविंग करे हीउ कमु कंदुसि या हे करण जो इरादो आहे, माना उन वाले तव्हां पंहिंजी जेका बजट आहे उन में तव्हां छा? ज़रूरु हाणे कोशिशि इहा आहे त मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त सोलर लाइट्स वग़ैरह ते हिन ते कमु कंदासीं। पंहिंजे तरफ़ां बि कंदुमि मां, आईंदा क़यादत खे बि रिक्वेस्ट कंदुमि त उहे बि ताउन कंदा त मां बहितर कमु करे सघंदुमि। अकेले सर मां कमु न करे सघंदुमि। जेकी हक़ीक़त आहे मां पंहिंजे तरफ़ां कोशिशि ज़रूरु कंदुसि। अच्छा ॿियो भला शोएब साहब, माना जेको हिकिड़ो मशहूरु असां में हिकिड़ी परसेप्शन आहे आवाम में, त उहा यूनियन काउंसिल जा जेके चेयरमैन आहिनि उन्हनि खां माना इहे बंगला जेके आहिनि कुझु हिसो पती वठनि था, उनजे करे वीचारा माना मुंझल आहिनि ऐं कुझु परफॉर्मेंस बि नथा ॾेई सघनि। आहे न अहिड़ी ॻाल्हि? न अहिड़ी का ॻाल्हि न आहे। हर भरो जो मां कंहिंजे लाइ चवां त हर भरो की बंगलो वठे थो या हे हर भरो कंहिंजे लाइ ग़लति न चइबो आहे। अच्छा माना जेके बि चेयरमैन आहिनि यूनियन काउंसिल सभु फ्री हैंड आहिनि? बिल्कुलु फ्री, असां त फ्री आहियूं। तव्हां पंहिंजे लाइ मतिलबु ॿुधाए सघंदव, तव्हां चवंदव ॿियनि जी मूंखे ख़बर न आहे? उहो त हाणे उन्हनि खे ख़बर आहे बिल्कुलु। सो महिरबानी साईं शोएब साहब, वॾी तव्हांजी लख थोरा, तव्हां असांखे पंहिंजो कीमती घड़ियूं ॾिनियूं ऐं उमेदु आहे त जीअं तव्हां हींअर इहा पाण पंहिंजे इंटरव्यू जे दौरान चयो त हीअ जेको आहे ऑफिस खे बि संभालण जे हवाले सां तव्हां इक़दामात कंदव, ॿाहिरि बि जेके थोरियूं घणियूं सफ़ाई जे हवाले सां कंप्लेंट्स माना थियनि थियूं पियूं थोरियूं घणियूं, त उन्हनि खे ज़रूरु तव्हां हल बिल्कुलु असांजी कोशिशि आहे उनखे हल कंदासीं। जेको बि असां तव्हांजे तवसत सां आवाम खे पुरज़ोर अपील आहे, जंहिंखे बि जेको बि मसइलो आहे असां ऑफिस वेठा आहियूं, असां पंहिंजे हल करण लाइ तयारु आहियूं। असांजो जेको वस हूंदो असां पाण कंदासीं, जेको असांखां वधीक कैटेगरी हूंदो त क़यादत ताईं असां पहुचाईंदासीं।